मंझ अचे भू बहार जी सभन दिलनि जी महबूब हस्ती असां सॼी जमात ऐं सभन ॼाणंदड़नि खे रुअंदे छॾे ऐं पाण मुस्कुराईंदे विया। अल्लाह वारा जॾहिं अचनि था त पोइ ख़ुदि जेको आहे सो अल्लाह जो बंदो जॾहिं ईंदो आहे हिन जहान जे अंदरि तॾहिं रोअंदो ईंदो आहे ऐं दोस्तनि खे अज़ीज़नि खे रिश्तेदारनि खे खिलाईंदो आहे ऐं जॾहिं हिन दुनिया खां वेंदो आहे त ख़ुदि त खिलंदो वेंदो आहे ऐं अज़ीज़नि दोस्तनि यारनि खे रुआरींदो वेंदो आहे। सो अल्लाह जा उहे बंदा ऐं अहिड़ियूं हस्तियूं हमेशह नथियूं पैदा थियनि जिन जी जेको सो मुहबत अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजी मख़लूक जी दिलि जे अंदरि उंधेरे छॾे थो। इहा असीं ॾिसूं पिया पिंडाल अॼु भरियो पियो आहे हिन जे अंदरि ही सभई अक़ीदतमंद मुरीद ऐं ही सॼी जमात जेके हाज़िर थिया आहिनि सो सिर्फ़ु उन मुहबत जे करे साईं क़िबला नूर मोहम्मद शाह रहमतुल्लाह ताला अलैह सिर्फ़ु दुनिया कमाए न विया हिन जहान खां, दुनिया कमाए न विया बल्कि मुहबतूं कमाए विया। ही मुहबतनि जो इज़हार करण जे लाइ जेका सॼी जमात हिते हाज़िर थी आहे इहे संदर कमाइयूं मुहबतूं आहिनि। मुंहिंजी मुलाक़ात साईं क़िबला सां थी हुई उहे घड़ियूं ऐं विसारे नथो सघां। जॾहिं कर थिया मूं साञाए सुपे ॾिन से जॾहिं कर थिया मूं साञाए सुपे ॾिन से तॾहिं कर तिल जेतिरो वेल न विसरिया अंधर रूह रहिया सॼण होता। सो उहो शख़्सियत हुआ पाण जंहिंसां थोरी देरि जे लाइ मिलंदा हुआ, जंहिंसां थोरी देरि जे लाइ मुलाक़ात कंदा हुआ त पोइ उहो माण्हू कॾहिं बि संदन विसारे न सघे। अहिड़ियूं शख़्सियतूं ऐं इन किरदार जा मालिक अल्लाह तबारक व तआला जल शानो बंदा पंहिंजा कॾहिं कॾहिं असांखे जेको सो नेमत जे तौर तां फरमाईंदो आहे। असां संदन हिन बाबरकत ॾियारे मथे सारी जमात जो ऐं ख़ुशूसन हिते जो इंतिज़ामिया कमेटी आहे उनजो दिलि जे अथा गहराई सां शुक्रियो जेको सो अदा करियां थो जिन मूंखे हिन माइक मथे थोरी देरि जे लाइ चंद लफ़्ज़ ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी। मुंहिंजो भाउ अदा शाह हुसैन पचमाई बुखारी जेको मूंखे जेको आहे सो साईं क़िबला सां मुलाक़ात बि कराई ऐं हिते वठी आयो। साईं जो मां थोरा ई थो आहियां, मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो भाउ जा बहरहाल थोरा न आहिनि पर थोरा